ॼामशोरो में सिंध यूनिवर्सिटी नेशनल सेंटर एनालिटिकल ऑफ केमिस्ट्री जा मुलाज़िम मसइलनि जे हल लाइ 108 ॾींहं खां सरापा एहतजाज पिणियल आहिनि। ॼामशोरो सिंध यूनिवर्सिटी जे नेशनल सेंटर एनालिटिकल ऑफ केमिस्ट्री जे पोहरियत मुलाज़िमनि जे एहतजाज खे 108 ॾींहं मुकमल थी विया। मुलाज़िम सरापा एहतजाज पिणियल आहिनि। मुलाज़िमनि एहतजाज कंदे ड्यूटियुनि जो बाइकॉट करण बैदि नारेबाज़ी कंदे सेंटर जे मुख्य गेट ते तालो हणी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो त ऑफिसर एसोसिएशन अॻवान सैयद सज्जाद शाह पिण एहतजाज में शामिल थी वियो। उन मौक़े ते सैयद सज्जाद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन सेंटर जी पोहरियत मुलाज़िम ऐं ऑफिसर काफ़ी महीननि खां सरापा एहतजाज आहिनि। उन्हनि जा मसइला हल कया पिया वञनि। जल्द वीसी सां मुलाक़ात करे मसइला हल कराईंदासीं। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि गुलाम अकबर, बुरफत, शबीर सियाल, सुल्तान सियाल, पतरस मसीह, इरफान मसीह, रिज़वान शेख ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त सेंटर जी मुक़ररी गैर क़ानूनी आहे ऐं सेंटर में करप्शन करे हुन सुठी साख वारी क़ौमी इदारे खे नुक़सान ॾेई तबाही किनारे पहुचायो आहे। हुननि चयो त मुलाज़िमनि जा मसइला वक़्त सिर हल न थियण करे प्रमोशन न थियण, कचा मुलाज़िमनि सालनि खां दरबदर आहिनि ऐं मेडिकल अलाउंस नथो मिले, जंहिं सबबि असां सख़्त परेशान आहियूं। असांजे एहतजाज जो नोटिस वरितो वञे। एहतजाज खे 108 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर इंतज़ामिया ख़ामोश आहे ऐं असांजी पोहरियत मुलाज़िमनि जे नुमाइंदा तंज़ीम सेवा ख़ामोशी इख़्तियार करे छॾी आहे।